अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहियो HR JDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उंदड़ नवाब शाह। ख़बर शामिल कयूं था अब्दुल सलाम ॾहरी जी। सिंध जनरल काउंसिल जे मरकज़ी सॾ ते नवाब शाह में बि मीर शकील रहमान जे आज़ादी ऐं सहाफ़ी शहीद मेमण जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सदर AK ॾाहिरी, जनरल सेक्रेटरी वक़ार आराई, खज़ानची अब्दुल सलाम ॾाहिरी, दानिश अली वट्टू, आरिफ बुग्योस, सैयद गुलाम नबी शाह, दानिश शेख, सोशल वर्कर अबू आमिर लाखो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में बेनज़ीराबाद प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त नेब गर्दी कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कई वेंदी। हिकु मीडिया जे इदारे जे मालिक ऐं चीफ एडिटर मीर शकील रहमान खे हिकु कूड़े इल्ज़ाम हेठि नेब गिरफ़्तार करे आज़ाद सहाफ़त ते हमलो कयो आहे ऐं इदारनि खे निशानो बणाए पियो वञे, जंहिंजी असां सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत था कयूं। हिननि वधीक चयो त 28 ॾींहं गुज़री वञण जे बावजूदि पुलिस शहीद अज़ीज़ मेमण जा क़ातिल गिरफ़्तार नाहे करे सघी, जंहिं सबबि सहाफ़ियुनि में बेचैनी पखिड़ियल आहे। हिननि मुतालबो कयो त फौरी तौर ते अज़ीज़ मेमण जा क़ातिल गिरफ़्तार कया वञनि, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। HR JDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।